जी लाड़काणो जनाब एसएसपी शिकारपुर जनाब एसएचओ ड्रखण और एस डीएसपी गड़ियासीन के असां हथ ॿधी अर्ज़ था कयूं, इल्तिजा था कयूं त ही मुंहिंजो वॉइस रिकॉर्ड त रखियो वञे। असांजो मुखालिफ़ धुर हुबली चांडियो सां तकरार हलंदड़ो आहे ऐं हुबली असांजा माण्हू मारिया आहिनि। हाणे असां हाणे अॻु वांगुरु असांजे मथां केस कढण लाइ तैयारी थो करे, जीअं अॻ में ॿिनि मासूम छोकिरियुनि खे क़त्ल करे असांजे मथां एफआईआर कराई। उहे बि असांजूं न्याणियूं हुयूं, पर हिन खे कहिड़ी ख़बर बाबा न्याणियुनि जी। हाणे बि केस करण लाइ तैयार आहे। मुमताज़ पुट अमल आहे, नवीद पुट मुमताज़, रहमतुल्लाह पुट बंदली वग़ैरह हिकु ॿिनि औरतुनि खे क़त्ल करण जी साज़िश करे रहियो आहे। तव्हां बाला ऑफिसरनि खे इल्तिजा था कयूं त असांजो जहिड़ो सिर्फ़ु हुबली चांडियो ऐं शाहनवाज़ हुबली जे पुट सां आहे, बाक़ी ॿिया जेके क़त्ल थियनि था उन जो ज़िम्मेवार ख़ुदि हुबली चांडियो हूंदो। असांजे ॿिए कंहिं सां बि ढेड़ो नाहे। पर यादि रखे छॾे, असां जेके बि हिन माण्हू ॿिया हूंदा या असांजे मथां केस कंदो, असां उन जा ज़िम्मेवार न हूंदासीं सवाइ उन टिनि खां। बाक़ी हुबली केसनि करण में वॾो माहिर आहे ऐं उन जो ज़िम्मेवार असां न आहियूं। इन्हनि केसनि जे मथां भली केतिरा बि केस करे, पर इन जा असां ज़िम्मेवार न आहियूं। जीअं असां साणस ठाह लाइ राज़ी थियूं, इन जे करे ही केस करण लाइ तैयार आहे। बाक़ी सभिनी बाला ऑफिसरनि खे इहो अर्ज़ु रखियो वञे थो, ही कीअं बि करे वॉइस रिकॉर्ड ते रखियो वञे। DIG लाड़काणो खे, SSP शिकारपुर खे ऐं असांजो जेको तालुके जो DSP आहे उनखे अर्ज़ु था कयूं। असांजे हद जो जेको बाला ऑफिसर ड्रखण जो SHO आहे उनखे अर्ज़ु था कयूं त ख़ुदा वास्ते ही कीअं बि करे असां वटि जेको ही धाड़ियल तबिको आहे इहो ख़तमु कयो वञे। हुन जे मथां अलाए केतिरियूं FIRूं आहिनि ऐं हुननि जे मथां इनाम आहे, हिन जे मथां रेट करे हिन खे गिरफ़्तार कयो वञे। असां ही हथ ॿधी अर्ज़ु था कयूं, ही क़त्ल करण में हाणे देरि न कंदो, पंहिंजे बचनि खे पंहिंजनि साथियुनि खे मारे पाण खे बचाइणु चाहे थो। असांजो जहिड़ो सिर्फ़ु हुबली सां, शाहनवाज़ सां ऐं हुबली जे पुट सां आहे। असां ॿिए कंहिं बि माण्हूअ सां असांजो जहिड़ो न आहे।